गवर्नमेंट मेहरान डिग्री कॉलेज मोरो के प्रिंसिपल प्रोफेसर बशीर अहमद राजपूत के उहदे तां रिटायर थियण ते हिकु शानदार अलविदाई पार्टी कॉलेज के स्टाफ की तरफां कई वई, जंहिंजे ख़ासि महिमान प्रोफेसर बशीर अहमद राजपूत, प्रोफेसर अब्दुल जब्बार मल्ला, एडिशनल डायरेक्टर कॉलेजिस शहीद बेनज़ीराबाद नवाब शाह हुआ। उन मौके ते एजाज़ी महिमान कमरदीन कीरियो, डिप्टी डायरेक्टर कॉलेजिस, ऐं अता मोहम्मद सियाल, असिस्टेंट डायरेक्टर मॉनिटरिंग हुआ। महिमाननि खे सिंध जी सकाफ़त लोंगी अजरक पाराया विया, गुलनि जी वरखापुण कई वई। सॼे ज़िले मां प्रोफेसरनि रिटायर थियल प्रोफेसर बशीर अहमद राजपूत खे तोहफ़ा ॾिना। उन मौके ते प्रोफेसर अब्दुल जब्बार मल्ला चयो त उस्ताद कॾहिं बि रिटायर नाहे थींदो। बशीर अहमद राजपूत जी माइटी ऐं सिपाह वारी तबियत आहे। पाण इंतिहाई अहम मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहियो, जंहिंमें रीजनल डायरेक्टर कॉलेजिस लाड़काणो सारे फ़हरिस्त आहे। संदसि ख़िदमतूं तमामु घणियूं आहिनि, जिन खे विसारे नथो सघिजे। उस्ताद शऊर जो भंडार हूंदो आहे, उस्ताद रोशनी ॾींदड़ हूंदो आहे। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।